यकीन कर कहूँगा जेतरी मोहब्बत तू मूंसां कंदी आहे उन खां वधीक मोहब्बत तोसां मां कंदो आहियां। पर बस दुश्मनी जे करे थोड़ो परेशान हुयासीं। तुंहिंजी इहा परेशानी भी ख़त्म थी वई। कोमल छा तुंहिंजा माउ पीउ असांजे निकाह में ईंदा? न चाकर, वो मुंहिंजे निकाह में न ईंदा। मंसूर खान जेकॾहिं अकबर खान ठा तरफ़ इशारो ॾे न त पोइ असांजे तरफ़ां तव्हां हा करे छॾिजो। जिथे बि चवंदो असां ॻाल्हियुनि जे लाइ पहुची वेंदासीं। हा, ठा कराइण जे लाइ मूं तमामु घणो अकबर खान जे मथां ज़ोर लॻायो आहे, पर मूंखे लॻे कोन थो त हू ठा कंदो। जावर खान जी ये ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं न त चाकर खान ज़रूरु वेंदो अकबर खान ॾे ठा करण जे लाइ। चाकर खान जे अकबर खान ॾे वञे पियो न त इन खां वधीक असांखे पुल न आहे। असां चाकर खान खे रस्ते ते ई दुफ करे छॾींदासीं, पर जीअं उतां बची वियो त चाकर खान खे सोरहाना इहा पक थींदी त मुंहिंजे मथां जेको हमिलो कयो आहे अकबर खान करायो आहे। इहा दुश्मनी अञा वधीक थींदी। मां चाहियां इहो थो न अकबर खान बचे न चाकर खान बचे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।